नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध काबीना में फेरफार जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सईद गनी खां मकानी खातो ऐं शाहिद फहीम खां लेबर खातो वापसि वरितो वेंदो। ज़रीर मूजिबि नासिर शाह खे मकानी खाते ऐं सईद गनी खे लेबर ऐं सोशल प्रोटेक्शन खाते जा कलमदान मिलण जा इम्कान आहिनि। ज़रीर मूजिबि इस्माइल राऊ खे बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटी जो खातो ॾिनो वेंदो। जवाहर खान खां खुराक खातो वापसि वरितो वेंदो। ज़रियनि जी दावा आहे त मखदूम महबूब ज़मान खे खुराक खाते जो कलमदान ऐं ख़ुसूसी माविन जब्बार खान के बहाली ऐं रिलीफ जो कलमदान मिलंदो। श्याम सुंदर आडवाणी के माविन बनाने जो फैसलो कयो वियो आहे। ख़ुसूसी माविन अली राशिद के इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खातो मिलण जा इम्कान आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध काबीना में फेरफार जो फैसलो कयो वियो आहे। सईद गनी खां मकानी खातो ऐं शाहिद फहीम खां लेबर खातो वापसि वरितो वेंदो। ज़रीर मूजिबि नासिर शाह खे मकानी खाते ऐं सईद गनी खे लेबर ऐं सोशल प्रोटेक्शन खाते जा कलमदान मिलण जा इम्कान आहिनि। ज़रियनि मूजिबि इस्माइल राऊ खे बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटी जो खातो ॾिनो वेंदो। जवाहर खान खां खुराक खातो वापसि वरितो वेंदो। जॾहिं ज़रियनि जी दावा आहे त मखदूम महबूब ज़मान खे खुराक खाते जो कलमदान ऐं ख़ुसूसी माविन जब्बार खान खे बहाली ऐं रिलीफ जो कलमदान मिलंदो। जॾहिं त श्याम सुंदर आडवाणी खे माविन बनाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़ुसूसी माविन अली राशिद खे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खातो मिलण जा इम्कान आहिनि।